वेटरनरी डिप्टी डायरेक्टर हाकिम अली जलबानी की सरवानी में काग बंगले लगे रफ़ीक लिगारी के गोठ में जानवरन के बीमारियों का बचाने लाइ वैक्सीन लगाने जो सिलसिलो जारी है। जॾहिं त उन मौके ते शिरकत कंदा वेटरनरी सीनियर डॉक्टर गुलाम सरवर डेरो, डॉक्टर सुरेश कुमार, लाइव स्टॉक आसिफ अली लिगारी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त तालके शुजाबाद जे असिस्टेंट कमिश्नर सैयद असगर अली शाह, डिप्टी डायरेक्टर डॉक्टर हाकिम अली जलबानी, लाइव स्टॉक आसिफ लिगारी, यूसी चेयरमैन रफ़ीक लिगारी वधिक सिंध सोशल न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया त मुंहिंजी वधि में वधि कोशिशि आहे त पूरे ज़िले खे वैक्सीन कराए छॾियूं। पूरे ज़िले में जन जन खे बि लाइव स्टॉक आहे उन सॼे लाइव स्टॉक खे वैक्सीन कराए छॾियूं। छो त जॾहिं बरसातूं पवंदियूं आहिनि त बीमारियूं ईंदियूं आहिनि जानवरनि में। ऐं असांखे ख़ासि करे मिनिस्टर साहब साईं अब्दुल बारी ख़ान किताबी साहब, सेक्रेटरी एजाज़ हुसैन महेसर साहब, DG जमील अहमद शेख साहब, डायरेक्टर राना एहतशाम अलग साहब जूं सख़्त इंस्ट्रक्शन्स आहिनि त लाइव स्टॉक जे लिहाज़ सां माण्हुनि खे का बि तकलीफ़, का बि परेशानी न अचे। असांजी वधि में वधि कोशिशि आहे त असां पूरे लाइव स्टॉक ज़िले खे वैक्सीन कराए छॾियूं बरसातुनि खां अॻु में। छो त लाइव स्टॉक जेको आहे सरमायो आहे। लाइव स्टॉक मईशत लाइ रीढ़ जी हॾी हैसियत रखे थो। लाइव स्टॉक मईशत जो पिलर आहे। जेकॾहिं तव्हांजो लाइव स्टॉक सही हूंदो, जेके लाइव स्टॉक तव्हांजो तंदुरुस्त तवाना हूंदो त तव्हांजी मईशत बि तंदुरुस्त तवाना हूंदी। असांजे डॉक्टर्स मां सॼे ज़िले मिरपुर खां जे सॼे ज़िले जे मालवंत माण्हुनि खे अपील थो कयां त बराए महिरबानी पंहिंजे जानवरनि खे वैक्सीन करायो, पंहिंजी मईशत बचायो, पंहिंजी सिंध बचायो, पंहिंजो पाकिस्तान बचायो। छो त लाइव स्टॉक ई मेन शइ आहे। ऐं मुंहिंजे ज़िले तव्हां वञो, तव्हां साइड में जेके सेंटर्स आहिनि उते सेंटर्स खुलिया पिया आहिनि, उते वञो। रफ़ीक लिगारी चेयरमैन आहियां यूनियन काउंसिल जे काक जो ऐं प्रेसिडेंट रोटरी क्लब मीरपुर ख़ासि। ऐं सभ खां पहिरीं शुक्रियो अदा कंदुसि डॉक्टर हाकिम अली जलबानी साहब जो, जन महिरबानी करे हिते मुंहिंजे ॻोठ में, हिते ॻोठ अलीबख्श लगारी में जानवरनि जी कैंप लॻाई आहे, जेका वैक्सीन जी ख़ासि हींअर मॉनसून जी आहे तंहिं खां पोइ जेके जानवरनि में बीमारियूं अचनि जंहिंमें रतन दस्त आहिनि ऐं गल घोटे जूं आहे बीमारी आहे। इन खां सवाइ माल में चिचुड़ वग़ैरह हूंदा आहिनि, डॉक्टरनि उन लाइ बि ॾाढा सुठा मशवरा ॾिना। ऐं हिते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त डॉक्टर हाकिम अली जलबानी साहब जो जेको ज़ाती पर्सनल इंट्रस्ट आहे उहो बिल्कुलु हिकिड़े फ़र्ज़ शनास ऑफिसर जो जीअं हुजे। असां मालवंद माण्हू जंहिंजो असांजो माल आहे, ॿाराड़ी जो माण्हू जी तव्हांखे ख़बर आहे त उहे सॼो डिपेंड कंदा आहिनि माल ते। उन्हनि जो जेको इंट्रस्ट आहे डॉक्टर साहब जो उन ई खां वधीक आहे। यकीन मञो अॼु जी कैंप जे बारे में असां हिकिड़े दफ़ा डॉक्टर साहब सां सिर्फ़ु हल्को ज़िक्र कयो, ज़रूरु हिते कैंप लॻायो, सभिनी माण्हुनि खे पासे और उसे पासे वारा ॻोठ आहिनि उन्हनि सभिनी खे इतला ॾियो। इंस्ट्रक्शन डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर हाकिम अली जलबानी साहब जिन जे हुकुम तहत असांजा जेके ऑफिसर आहिनि मथां खां जेके इंस्ट्रक्शन आहिनि साहब खे जेके मिलनि था उहो त साहब ॼाणे ऐं मथियां ॼाणनि, पर असांखे जेके साईं जा इंस्ट्रक्शन आहिनि त भई 24 आवर जेको आहे तव्हां मालदारनि खे सहूलियत मुहैया करे ॾियो। तो जस हुजे इन्हनि खे जेको असां खां माना ॾींहं राति राब्ते में हूंदा आहिनि। किथे बि जेकॾहिं का बीमारी थिए थी या कंहिंखे तकलीफ़ थिए थी त असां खां अॻु में ई पहुचनि था, वॾी ॻाल्हि आहे। ऐं अहिड़ा ई जेकॾहिं ऑफिसर हुजनि त मुंहिंजे ख़्याल आहे फील्ड वर्क किथे बि जेको आहे। ब्यूरो रिपोर्ट साजिद सोलंकी, सिंध सोशल न्यूज़, मीरपुर ख़ासि।